नासिन नवा खे आगाह कंदा हलूं। हैदराबाद में 4 ॾींहं अॻु मुबैना क़त्ल थी वियल नौजवान शागिर्द जे क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो आहे। कानूनी शागिर्द इशफाक शर जे क़त्ल जो केस संदसि जे भाउ जे फरियाद ते अणॼातल माण्हुनि खिलाफ़ दाख़िल कयो वियो। मक़तूल जे भाउ जो चवणु आहे त इशफाक शर जो नाहक खून करे शाहिदियूं बि लिकायूं वयूं आहिनि। मामले जी जांच करे इंसाफ़ कयो वञे। ज़रियनि मूजिब मेडिको लीगल पारां शागिर्द इशफाक शर जे शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट बि पुलिस खे फ़राहम कई वई आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया। हैदराबाद में 4 ॾींहं अॻु मुबैना क़त्ल थी वियल नौजवान शागिर्द जे क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो आहे। कानून जे शागिर्द इशफाक शर जे क़त्ल जो केस संदसि जे भाउ जी फरियाद ते अणॼातल माण्हुनि खिलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। मक़तूल जे भाउ जो चवणु आहे त इशफाक शर जो नाहक खून करे शाहिदियूं बि लिकायूं वयूं आहिनि। मामले जी जांच करे इंसाफ़ कयो वञे। ज़रियनि मूजिब मेडिको लीगल पारां शागिर्द इशफाक शर जे शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट बि पुलिस हवाले कई वई आहे। इन हवाले सां हैदराबाद खां धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर शबीर अबड़ो हिकु भेरो ॿीहर असां सां लाइन ते मौजूद आहे। जी शबीर अबड़ो, अपडेट कजो। जी बिल्कुल, हैदराबाद में नसीम नगर पुलिस कानून के शागिर्द इशफाक शर के कत्ल जो केस संदसि भाउ की फरियाद से अणॼातल माण्हुनि खिलाफ़ दाख़िल करे छॾियो आहे। फरियादी इम्तियाज़ अली शर जो केस में मौक़ुफ़ आहे त 11 जून ते भाउ सां रात जे वक़्त फोन ते ॻाल्हायो हो ऐं 12 जून ते फोन अटेंड न थियण जी सूरत में वेझे माइट मुजीबुर रहमान शर के नसीम माल में क़ाइम संदसि फ्लैट ते मोकिले ख़ैरियत मालूम करण की कोशिश कई। हुन फ्लैट जो दरवाज़ो खड़कायो पर दर न खोलियो वियो। बाद में हुन फ्लैट में उताक वारे रूम के धिको ॾेई अंदर ॾिठो त संदसि भाउ इशफाक शर गोॾनि भर बेड ते वेठल हालत में पियल हो। संदसि गले में केबिल जी तार वेड़ियल हुई जेका पंखे में भी लटकियल हुई। हुन चयो त भाउ जो नाहक खून करे शाहिदियूं भी लिकायूं वयूं आहिनि। उन लाइ मामले जी जांच करे साणनि इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे ज़रियनि जो चवणु आहे त नसीम नगर पुलिस के शागिर्द इशफाक शर जी शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट मेडिकल लीगो शोबे पारां फराहम कई वई आहे, पर हिन वक़्त ताईं पुलिस जी का भी अॻ भराई साम्हूं न अची सघी आहे। जी ठीकु आहे, वरी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।